अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी। आरएस बालाजी खान शेरदिल जे मथा हमलो कंदो। छा मल्हार हाणे इंठार खे मारे छॾींदो। छा वरियल खान शेरदिल वारनि सां गॾु थी करे से बालाजी खान मथा हमलो कंदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा रेस बालाजी खान जी जेको आहे पूरी इहा कोशिश हूंदी त मां पंहिंजे हथ में हथियार खणी ऐं इन रेस शेरदिल खे मतिलबु त ख़त्म कयां। चलो शेरदिल खे अहिड़ो त सबक़ सेखारियां जो हू यादि रखे ऐं उनखे क़बर बेड़ो करे छॾियां। बरार रेस बालाजी खान जो इहो ख़्वाबु अधूरो रहिजी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार ऐं शेरदिल पाण में सलाह करे ऐं पोइ इन मिंठार जे पोयां पवंदा। बरार मिंठार हाली फ़िलहाल जेको आहे हिननि खे कॾहिं बि हथ न ईंदो, छो जो मिंठार जेको आहे रेस बालाजी खान वटि क़ैद आहे ऐं उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे। फ़िलहाल हू मिंठार जो पीछो कंदा ऐं अॻिते हली मिंठार हुननि खे ज़रूरु मिलंदो ऐं पोइ हू मिंठार खे मारे छॾींदा। मतिलबु मिंठार ऐं रेस बालाजी खान जी अॻी पुगाणी पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त वरियल खान जेको आहे शेरदिल ऐं मल्हार वारनि सां गॾु थी करे उन्हनि सां दोस्ती जो भांकर पाई करे पोइ रेस बालाजी खान खे टांडा ॾींदो। मतिलबु त रेस बालाजी खान जे मथां हमलो करे रेस बालाजी खान ऐं मिंठार ऐं मुंशी खे ख़त्म कंदा। उन्हनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए ऐं उन्हनि खां सभु हिसाब किताब पूरा कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त मिठल खान जेको आहे शेरदिल ऐं मल्हार खे ॾाढो रोकींदो। बहरहाल हू हिक बि ॻाल्हि हिननि जी कोन मुझंदा ऐं तमामु जल्द रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए उन खां सभु हिसाब किताब पूरा कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त राबियल जेको आहे पंहिंजे पीउ मिठल खे साफ़ चई छॾियो त मां हाणे इन रेस बालाजी खान खां पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। मतिलबु त राबियल जेको आहे इहो बि हाणे शेरदिल ऐं मल्हार वारनि सां गॾु थी करे ऐं इन रेस बालाजी खान खे टांडा ॾींदो। मतिलबु त रेस बालाजी खान खे पंहिंजे अंजाम ते पहुचाए पोइ सभई पाण में मिली करे हिकु थी वेंदा। पोइ आख़िर में मल्हार जी शादी थी वेंदी राबियल सां गॾु। पोइ ड्रामे पापनगर खे आख़िरी पुॼाणी ते पहुचाईंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सिकंदर जेको आहे रेस बालाजी खान खां सभु हिसाब किताब पूरा कंदो ऐं रेस बालाजी खान जे मथां गोली हलाए उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाईंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।